नाज़रीन, औरत के ब्लैकमेल करने ते SHO जावेद मेमन के गिरफ़्तार किया वियो आहे। सखर मां ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। औरत के ब्लैकमेल करने के इल्ज़ाम हेठि तमाचाणी थाने जे SHO जावेद मेमन के गिरफ़्तार किया वियो आहे। DIG सखर औरत नुज़हत सनम की शिकायत जो नोटिस वरितो। DIG सखर थाने ते पहुची SHO जावेद मेमन के लॉकअप करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त औरत नुज़हत सनम SHO ख़िलाफ़ सबूत DIG आॾो पेश कया। DIG तारिक अब्बास पारां SHO जावेद मेमन के गिरफ़्तार कराइण बाद केस दाख़िल करण की हिदायत कई वई। तफ़सील मालूम कयूं था सखर मां टाइम न्यूज़ के रिपोर्टर फारूक सुमरू खां। फारूक, छा तफ़सील आहे हिन मां वटि? जी मेहताब, बिल्कुल DIG सखर तारिक अब्बास कुरैशी पारां नारी के ब्लैकमेल जिनसी हिरासत करण के इल्ज़ाम हेठि SHO तमाचाणी जावेद मेमन के गिरफ़्तार करे साॻी थाने ते लॉकअप करे छॾियो आहे। इन ॾिस में तमाचाणी थाने ते अहिड़ी FIR भी दाख़िल कयो आहे, जंहिंमें नुज़हत सनम मेमन FIR में पंहिंजो मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो आहे त SHO जावेद मेमन खेसि वीडियोज़ ऐं तस्वीरुनि ज़रिए ब्लैकमेल कंदो रहियो हुयो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूंखे हिकिड़ी प्राइवेट जॉब मिली, उन मां बि निकाली ॾियारी ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ही मूंखे हिरासां ऐं ब्लैकमेल कंदो रहियो, जंहिंजी शिकायत पिणु कई हुई पर को तदारुक न थियो। ताज़ो ई DIG सखर के ॿुधायो पियो वञे त नुज़हत सनम पारां अहिड़ा जेके एविडेंस आहिनि उहे पिणु ॾिना विया, जॾहिं त नुज़हत सनम जो वधीक चवणु आहे FIR में त हुन SHO खे काफ़ी भेरा मिनतूं कयूं त हू शादीशुदा आहे, तंहिं करे मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे या जेको इज़त आहे उहो तुंहिंजे हथ में आहे, तंहिं करे डिलीट तस्वीरूं ऐं वीडियोज़ डिलीट करे, पर इन बावजूद हुन मुंहिंजी हिकु बि न दी ऐं मुसलसिल मूंखे हिरासा कंदो रहियो। तंहिं करे DIG सखर इन मामले जो नोटिस वठी पाण थाने ते छापो हणी SHO के नारीअ खे ब्लैकमेल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार करे साॻे थाने ते लॉकअप करे छॾियो आहे। DIG तारिक अब्बास कुरैशी जो चवणु आहे त इन मामले जी FIR दाख़िल कई वई आहे। ऐं फारूक सुमरू, महिरबानी अव्हांजी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।